गंबट लॻे रिपड़ी ॻोठ मोहम्मद लाड़क जे नौजवान सजाद लाड़क मिसाल क़ाइम करे छॾी। माज़ूरी वारी ज़िंदगी गुज़ारण बावजूद मायूस थियण बजाए पंहिंजी महिनत ऐं मज़दूरी करे पेट गुज़र करण लॻो। नौजवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हू नंढपिण खां पोलियो जी बीमारी में मुब्तला आहे। जंग खां माज़ूर हुजण सबबि सहारे ज़रिए पंधु करे गुज़र सफ़र कंदो आहियां। हुन चयो त हुकूमत मुंहिंजी का बि मदद न कई आहे। मजबूर थी मज़दूरी करे बचनि जो पेट गुज़र करियां पियो। वधीक नौजवाननि जो चवणु हो त ज़िलत खां तकलीफ़ भली आहे, पिनण खां 1000 दफ़ा मज़दूरी बहितर आहे। मुंहिंजो उन्हनि नौजवाननि लाइ पैगाम आहे त कंहिंजे अॻियां हथ न फैलायो, पंहिंजी महिनत ऐं मज़दूरी करियो। नौजवान हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त मूंखे माज़ूरी कोटा में नौकरी ॾिनी वञे त जीअं मुंहिंजी परेशानी घटिजी सघे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।